नाज़रीन अॻिते वधंदे अव्हांखे ॿुधायूं त शिकारपुर में सीउ में वाध खां पोइ गैस ऐं बिजली जो आसार वधी वियो आहे, जंहिं करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अतीक दुकर। सियारे जी पहिरीं बरसात जे वसकारे खां पोइ थधि में वाध थियण शर्ती शिकारपुर में सुई गैस ऐं बिजलीअ जो आज़ार थी वियो आहे। बिजली ऐं गैस जो घटि प्रेशर ऐं केतिरा ई कलाक गैस ऐं बिजली बंदि हुअण करे साफ़ी परेशान थी रहिया आहिनि। गैस ऐं बिजली न हुअण करे प्रेशर घटि हुअण सबबि घरनि अंदरि रध पचाव करण में साफ़ियुनि खे सख़्तु तकलीफ़ थी रही आहे। शिकारपुर वासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली जेका हूंदी अॻे जेको आहे 8 खां 10 कलाक हूंदी, पर हाणे 12 खां 16 कलाक जेको आहे त करी थी वञे ऐं बग़ैर टाइम जे जेको आहे लोड शेडिंग कई थी वञे। गैस जो बि साॻियो ई आज़ार आहे, उहो बिजली जो जेको टाइम थिए थो 12 खां 14 कलाक गैस बंदि आहे, पर उन खां अञा इज़ाफ़ी गैस बंदि कई थी वञे। ॿार सुबुह जो असांजा स्कूल वञनि था त बग़ैर नाश्ते जे वञनि था। गर्मीअ में इज़ाफ़ो हुयो त बिजलीअ जी तमामु घणी लोड शेडिंग हुई, उहा साॻी हलंदी अचे पई। हिन वक़्त बि लाइट बंदि लॻी पई आहे ऐं थधि में जीअं इज़ाफ़ो थिए थो तीअं गैस जी लोड शेडिंग में तमामु घणो इज़ाफ़ो थी थो वञे। सुबुह जे टाइम ते बि शाम जे टाइम ते बि ख़ुशूसन जंहिं वक़्त में रध पचाव कयो थो वञे उन टाइम ते गैस जो प्रेशर ख़तमु कयो थो वञे ऐं बिजली बि बंदि आहे, गैस बि बंदि आहे। लिहाज़ा ॿई शयूं बंदि हुजण जे करे असांजो जेको रोज़गार आहे उन ते बि तमामु घणो असरु पियो आहे, रोज़गार बि तबाह थी वियो आहे। असां सां वॾो इहो आज़ार आहे, अवाम सां वॾो हिकिड़ो आज़ार आहे। औरतूं वॾियूं मुश्किलात में आहिनि, माण्हू घरनि में माना चुल्हो नथा ॿारे सघनि, परेशान लॻा पिया आहिनि। होटलुनि जा ॾिसो था पाण अॼु ख़र्च महांगाई केॾी वधी वई आहे, होटलनि ते मानी पचराइनि था माण्हू, एॾी परेशानी आहे। जे असां वञूं था त गैस वारनि ॾे को असांखे को बेनिफिट नथा ॾियनि। जीअं असां वापसी था अचूं त असांजे घर में 3 टाइम मानी नथी थी सघे, छाकाणि त असां घर वञूं था घणी तकलीफ़ थी मिले, काठियूं था वठी अचूं पैसनि जूं, पोइ बि बिल वठनि था, छाकाणि त असां बिल लॻियल आहे पर 3 टाइम जो कान गैस बंदि आहे। चूंडियल तक जे नुमाइंदनि ऐं ज़िले इंसामिया खे घुर्जे त गैस ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग जो नोटिस वठी लाॻापियल अमलदारनि खां पुछाणो करे साफ़ियुनि खे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक दुकड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।